Chemistry class now, Bab Panjo, Physical States of Matter, Sabak Panjo Choto, Allotropy. आवाया केमिस्ट्री जो उस्ताद नजूला चन्ना आवा के सिंध लाइन स्कूल में बलिकार असांजो जो लेक्चर जा मौजू आहिनि एलोट्रॉपी यानी ॿ रूपियत एलोट्रॉप्स ऑफ कार्बन कार्बन जा ॿ रूप एलोट्रॉप्स ऑफ सल्फर सल्फर जा ॿ रूप एलोट्रॉप्स ऑफ फास्फोरस फास्फोरस जा ॿ रूप एलोट्रॉप्स यानी ॿ रूप The existence of an element in more than one structural forms in same physical state is known as allotropy. जॾहिं के बि अंसर हिक खां वधीक स्ट्रक्चरल फॉर्म्स में साॻी फिजिकल हालत में मौजूद हुजनि त उनखे चइबो आहे एलोट्रॉपी. These forms of the element are called allotrops or allotropic forms. अंसरनि जी अहिड़ी सूरत खे चइबो आहे ॿ रूपिया या ॿ रूपनि वारियूं सूरतूं. This happens when the atoms of the element are bonded together in a different way. इहो तॾहिं थींदो आहे जॾहिं हिकिड़े ई अंसर जा जेके एटम आहिनि उहे पाण में मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ॻंढियल हुजनि. एलोट्रॉप छा थींदा आहिनि? अंसर थींदा आहिनि. के बि अंसर ॿ रूप तॾहिं चइबा जॾहिं उहे साॻी फिजिकल स्टेट में हुजनि यानी हिकिड़े ई अंसर जूं हिकिड़ी हालत आहे सॉलिड उन में ॿ सूरतूं खणो मिसाल जे तौर ते हीरो आहे डायमंड ऐं वरी तव्हां खणो पेंसिल जो गोरो ग्रेफाइट. हाणे आहिनि उन में कार्बन कार्बन साॻा ई पर उन्हनि जी जेका एटमनि जी अरेंजमेंट आहे उहा हिक ॿिए खां डिफरेंट आहे त इनखे असां चऊं था इहे ॿई हिक ॿिए जा ॿ रूप आहिनि ऐं उन्हनि जी फिजिकल स्टेट बि साॻी आहे. हीअ बि तव्हांखे सॉलिड हालत में मिलंदो पेंसिल जो गोरो ऐं हीरो बि तव्हांखे साॻियो ई सॉलिड हालत में मिलंदो पर ॾिसो उहे तव्हांखे उन्हनि जी स्ट्रक्चर जेका आहे एटमनि जी उहा तव्हांखे डिफरेंट मिलंदी. तंहिंजे करे अंसर जी अहिड़ी सूरतुनि खे असां छा सॾींदा आहियूं? एलोट्रॉप्स. Different bonding arrangements between atoms result in different structures. एटमनि जे विच में मुख़्तलिफ़ जेका बॉन्डिंग अरेंजमेंट आहे उहा मुख़्तलिफ़ स्ट्रक्चर खे जोड़ींदी आहे. मुख़्तलिफ़ जेका स्ट्रक्चर आहे उहा छाजे करे थींदी आहे? उहा एटमनि जी मुख़्तलिफ़ तरतीब जे करे थिए थी विथ डिफरेंट केमिकल एंड फिजिकल प्रॉपर्टीज़. हाणे स्ट्रक्चर चेंज थी वई त उन जूं कीमियाई ऐं तबई ख़ासियतूं जेके आहिनि उहे तब्दील थी वेंदियूं. Only some elements like sulfur, phosphorus, carbon and tin are elements showing allotropy. कुछ अंसर आहिनि जीअं सल्फर फास्फोरस कार्बन या टिन इहे ई पंहिंजा ॿ रूप ठाहींदा आहिनि बाक़ी हर अंसर पंहिंजा एलोट्रॉप कोन ठाहींदो आहे. हाणे मिसाल जे तौर ते ग्रेफाइट आहे इन में एटमनि जी जेका तरतीब आहे उहा मुख़्तलिफ़ आहे. इन जे करे उन जी जेका हाणे हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त बॉन्डिंग अरेंजमेंट जेका एटमनि जी आहे उहा मुख़्तलिफ़ आहे. इन जे करे उन जी स्ट्रक्चर जेका आहे उहा मुख़्तलिफ़ थी वञे ऐं स्ट्रक्चर मुख़्तलिफ़ आहे त केमिकल एंड फिजिकल प्रॉपर्टीज़ बि डिफरेंट हूंदियूं हिननि ॿिन्ही जूं ग्रेफाइट जूं ऐं डायमंड जूं. हाणे ग्रेफाइट जेको आहे उहो तव्हांखे सॉफ्ट ब्लैक हालत में मिलंदो. पेंसिल जो गोरो ॾिसो स्लिपरी सॉलिड आहे तिरकणो हूंदो आहे कंडक्टर आहे बिजली उन मां कंडक्ट थी वेंदी उन मां बिजली जो करंट क्रॉस करे वेंदो आहे. Each carbon atom is bonded with 3 other carbon atoms. हाणे हीअ ॾिसो कार्बन जो एटम आहे त हिनखे ॾिसो त हिन सां बि ॿधल आहे हिन सां बि बॉन्डेड थियल आहे ऐं उहो हिन सां बॉन्डेड थियल आहे. हर कार्बन जो एटम टिनि एटमनि सां ॻंढियल हूंदो. हीअ कार्बन जो एटम वरी हिन सां ऐं टियों उहो हिन सां. 1 इलेक्ट्रॉन इज़ फ्री. हाणे कार्बन जो हिकिड़ो जेको इलेक्ट्रॉन आहे उहो वांदो हूंदो छो त कार्बन खे वैलेंस इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि 4. कार्बन जा वैलेंस इलेक्ट्रॉन घणा हूंदा आहिनि? 4. ही कार्बन हुन जा वैलेंस इलेक्ट्रॉन 1 ही 2 ही 3 ऐं ही 4. हाणे इहो कार्बन जो एटम घणनि सां बॉन्डेड आहे? 3 सां. ही बि इलेक्ट्रॉन बॉन्डेड थी वियुसि ही बि इलेक्ट्रॉन बॉन्डेड थी वियुसि ही बि इलेक्ट्रॉन बॉन्डेड थी वियुसि. फ्री केरु रहियो? ओ ही हिकिड़ो जेको इलेक्ट्रॉन आहे हिन जो ही वारो जेको आहे वांदो आहे. हाणे इन जे करे ई हिन मां बिजली जो जेको करंट आहे उहो ग्रेफाइट मां गुज़री वेंदो आहे. ॿी जेका एलोट्रॉपिक फॉर्म आहे ॿ रूप आहे कार्बन जो उहो आहे डायमंड यानी हीरो. हीरो छा आहे? हार्ड एंड शाइनी सख़्तु आहे ऐं चमकंदड़ आहे सॉलिड हूंदो आहे नॉन कंडक्टर आहे हिन मां बिजली क्रॉस कोन कंदी छो
Each carbon atom is bonded with 4 other carbon atoms. हर जेको कार्बन जो एटम आहे उहो ॿियनि चइनि कार्बन जे एटमनि सां ॻंढियल हूंदो। इन जे करे उन जा जेके चार जेके आहिनि इलेक्ट्रॉन उहे जो बिज़ी थी विया त हाणे हो हिकिड़ो वांदो इलेक्ट्रॉन केॾांहुं आणे जो हुन मां बिजली जो करंट जेको आहे उहो क्रॉस करे सघे। No electron is free, hence the diamond is non-conductor of electricity. हाणे ॾिसो हिते बॉन्डिंग अरेंजमेंट ऑफ एटम मुख़्तलिफ़ आहे त स्ट्रक्चर मुख़्तलिफ़, हिन जी स्ट्रक्चर मुख़्तलिफ़ आहे त हिन जूं प्रॉपर्टी मुख़्तलिफ़ थी वियूं, हिन जूं बि मुख़्तलिफ़ थी वियूं। ॿियो आहे रोम्बिक सल्फर, जंहिंखे अल्फा सल्फर चइबो आहे। रोम्बिक सल्फर इज़ क्रिस्टलीन इन नेचर। क्रिस्टलीन हिकिड़ो सॉलिड फॉर्म में गंधरफ थींदो आहे एंड हैज़ एन ऑक्टोहेड्रल शेप, 8 कुंडो हिनखे शेप थींदो आहे। इट इज़ येलो with the melting point of 385.8 Kelvin and a specific gravity of 2.06. इन जो रंग जेको आहे सो फिको थींदो आहे, जीअं लीमे जो रंग थींदो आहे अहिड़े क़िस्म जो इन गंधरफ जो रोम्बिक सल्फर जो जेको आहे सो रंग थींदो आहे। हिन जी मेल्टिंग पॉइंट आहे 385.8 केल्विन ऐं हिन जी स्पेसिफिक ग्रेविटी आहे 2.06। रोम्बिक सल्फर कैन नॉट बी डिज़ोल्व्ड इन वाटर। हिन जी हिकिड़ी ख़ासियत इहा आहे त उहो पाणी में कोन ॻरंदो आहे, पर बेंज़ीन में, ईथर में या अल्कोहल वग़ैरह में ॻरी वेंदो आहे। सल्फर जेको अंसर आहे उनजो जेको ॿियो ॿहरूप आहे उहो आहे मोनोक्लिनिक सल्फर, या उनखे असां चवंदा आहियूं बीटा सल्फर। इहो बीटा सल्फर जेको आहे साॻियो ई रोम्बिक सल्फर मां ई तयारु कयो वेंदो आहे। रोम्बिक सल्फर खे कंहिं थांव में खणी करे उनखे जेकॾहिं गरम कजे, मोल्ट कजे ऐं पोइ उनखे आहिस्ते आहिस्ते थधो कजे त उनजे मथां जेका आहे सो हिकिड़ो क्रस्ट ठही वेंदो ऐं पोइ क्रस्ट खे असां 2 सुराख करे उनजे अंदरां जेको लिक्विड आहे, जेको गरम हिन जो रोम्बिक सल्फर जो पणियाट आहे, उहो जेकॾहिं कढी छॾिजे त अंदरि बाक़ी असांखे सुहिन जहिड़ो तव्हांखे फिको फिको गंधरफ मिलंदो। इन सूरत खे चइबो आहे मोनोक्लिनिक सल्फर या बीटा सल्फर। बीटा सल्फर ऐं अल्फा सल्फर गंधरफ जूं 2 मुख़्तलिफ़ जेके सूरतूं आहिनि उन्हनि खे 2 रूप असां सॾियूं था गंधरफ जा। फास्फोरस पिणु पंहिंजा एलोट्रॉप्स ठाहींदो आहे। मिसाल जे तौर ते वाइट फास्फोरस एलोट्रॉप आहे, रेड फास्फोरस आहे, ब्लैक फास्फोरस आहे। हर हिक जूं जेके ख़ासियतूं आहिनि उहे पंहिंजूं पंहिंजूं अलॻि अलॻि थियनि थियूं, छो त हिननि जी अरेंजमेंट जेका आहे उहा मुख़्तलिफ़ आहे। वाइट फास्फोरस जेको आहे उहो तव्हांखे वोलाटाइल मिलंदो, वैक्सी क़िस्म जो हिकिड़ो सॉलिड आहे, ऐं हीउ रेड पाउडर जी शिकिल में तव्हांखे मिलंदो। हीउ नॉन रिएक्टिव आहे, जॾहिं त हीउ डेंजरसली रिएक्टिव आहे, हवा सां तकिड़ो रिएक्शन कंदो आहे। ऐं जेको ब्लैक फास्फोरस आहे उहो तव्हांखे ब्लैक क्रिस्टलीन सॉलिड हालत में मिलंदो ऐं उहो पिणु नॉन रिएक्टिव हूंदो आहे। मेल्टिंग पॉइंट हिन जी आहे 610 डिग्री सेंटीग्रेड, हिन जी आहे 590 डिग्री सेंटीग्रेड ऐं वाइट फास्फोरस जी आहे 44.2 डिग्री सेंटीग्रेड। हाणे जेकी एलोट्रॉप आहिनि 2 रूप, उहे असुल में आहे त साॻियो ई अंसर, हीअ बि फास्फोरस आहे, हीअ बि फास्फोरस आहे, हीअ बि फास्फोरस आहे, पर वाइट फास्फोरस जूं ख़ासियतूं अलॻि आहिनि, रेड जूं अलॻि आहिनि, ब्लैक जूं अलॻि आहिनि। छो त उन्हनि जे एटमनि जी जेका अरेंजमेंट आहे उहा मुख़्तलिफ़ थींदी आहे ऐं जॾहिं अहिड़े क़िस्म जा तव्हांखे अंसर जूं सूरतूं मिलनि त उन्हनि खे चइबो आहे एलोट्रॉप। अॼोको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुतो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।